अस्सलाम वालेकुम। अच्छा, अणपूरनि जी जोड़ ऐं कट पाण सिखी आहियूं। हाणे पाण सिखंदासीं टिनि अणपूरनि जी जोड़ ऐं कट कीअं थींदी आहे। हे बि बिल्कुलु आसान आहे। मिसाल तव्हांजे किताब में हिकिड़ो दर्जो ॾिनल आहे 1/2। मां थोरो चेंज कयांसि थो जीअं थोरो तव्हां ॾुखियो सिखी वञो। 2/3 + 4/5 + 6/8। हाणे ॾिसो, हे टे अणपूर आहिनि, इन्हनि जी पाण खे जोड़ करणी आहे। ठीकु आहे। हाणे हिन में छा कबो आहे, हिकु लकीर ॾींदो ऐं हेठियां जेके टे आहिनि, जीअं ॿिनि में असां कयूं पिया न, ॿिनि जी हेठियुनि जी एलसीएम वठूं पिया, हाणे टिनिनि जी एलसीएम वठंदासीं। पहिरियों वारा असां रफ़्ते कयूं था त 3, 5 ऐं 8 हिननि जी एलसीएम छा थी निकिरे। असांखे ख़बर आहे 3 ते खोड़ो न वेंदो, लेकिन विच में लकीर ॾियूं। 5 ते बि न वेंदो, हिन ते 4 दफ़ा। 2 जो खोड़ो हिननि ते बि न वेंदो, हिन ते 2 दफ़ा। ठीकु आहे। 2 जो खोड़ो 1 दफ़ो, 5 ऐं 3 ते न वेंदो। हाणे 3 जो खोड़ो पढ़ंदासीं 1 दफ़ो, हिन ते न वेंदो, हिन ते साॻियो वरी 5 जो खोड़ो 1 दफ़ो। ठीकु आहे। हाणे हे थी वेंदो 2 4, 4 ॾूं 8, 8 × 24 ऐं 24 दरमियान 5। मिसाल घणो थींदो, 5 × 20, 2 मथे विया, 5 × 10 ऐं 2 × 12, 120 थींदो। ठीकु आहे, 120। हाणे असांखे छा करिणो आहे, जीअं हुन में असां सिखी आहे त साॻियो तरीक़ेकार आहे। हेठियुनि जा खोड़ा हणंदा वेंदासीं, मथियुनि सां ज़रब कंदा वेंदासीं। ॾिसो, 3 जो खोड़ो 120 ते तव्हांखे न हणणु ईंदो। मिसाल तव्हां 12 ते पढ़ो, 12 ते घणा दफ़ा वेंदो, 4 दफ़ा ऐं 0 हेॾो ॾेई ॾींदोसि, माना टोटल 40 दफ़ा वेंदुसि। ठीकु आहे। मुंहिंजे ख़्याल में तव्हां पॉइंट सम्झी विया हूंदो त हिन जो खोड़ो हिन ते घणा दफ़ा वेंदो, 40 दफ़ा। कीअं, 3 जो खोड़ो 12 ते 4 दफ़ा, 0 ते न वेंदो, साॻी ॾंड ई ॿुड़ी। हेठिएं जो खोड़ो हणी मथे सां मल्टीप्लाए कंदासीं। हाणे 40 कंहिंसां मल्टीप्लाए थींदो, 2 सां। वरी 5 जो खोड़ो पढ़ंदासीं, 12 ते घणा दफ़ा वेंदो, मुंहिंजे ख़्याल में हिन ते वेंदो 1 5 5 2 5 10, 2 बची पवंदा, हेॾे ईंदा 20, 20 ते वेंदो 4 दफ़ा। ठीकु आहे। माना टोटल 24 दफ़ा। हाणे इहो 24 कंहिंसां ज़रब थींदो, चइनि सां मल्टीप्लाए थींदो। ठीकु थी आहे। हेठिएं जो खोड़ो मथे सां ज़रब। 3 जो खोड़ो घणा दफ़ा वियो, 40 दफ़ा। उहो 40 ॾिसो 2 सां असां मल्टीप्लाए कयोसीं। वरी 5 जो खोड़ो 24 ते घणा दफ़ा वियो, 120 ते 24 दफ़ा। उहो 24 असां कंहिंसां मल्टीप्लाए कंदासीं, मथे सां। हे असां 24 दरमियान 4 करे आयासीं। हाणे सिमिलरली असां 8 जो खोड़ो पढ़ंदासीं 120 ते। ॾिसो, 120 ते 8 जो खोड़ो, पहिरियों 1 8 8, 1 दफ़ो 4, हेॾे ईंदा 40 ते 5 दफ़ा, माना टोटल 15 दफ़ा। हाणे इहो 15 कंहिंसां मल्टीप्लाए थींदो, 6 सां। 15 ज़रबिया 6। सिंपल तरीक़ो आहे, हेठियुनि जा खोड़ा हणो एलसीएम ते, मथियुनि सां मल्टीप्लाए कयो। हेठिएं जो खोड़ो मथे सां मल्टीप्लाए, हेठिएं जो खोड़ो मथे सां मल्टीप्लाए। ठीकु आहे। हाणे हेठों त 120 साॻियो ई ईंदो, मथों जेको आहे सो असां उहो मल्टीप्लिकेशन छॾाईंदासीं। हे थी वेंदो 40 ज़रबिया 2 80 थी वेंदो। ॾिसो, विच में प्लस जी निशानी आहे, प्लस ॾिनीसीं। माइनस हुजे माइनस ॾियूं आहे। ठीकु आहे। ॾिसो, हिन में प्लस प्लस आहिनि, प्लस ॾियूं था। पर मिसाल हिते प्लस हुजे त असां हिते प्लस रखूं आहे, ऐं ॿी रक़म में हिते छा रखूं आहे, माइनस रखूं आहे। ठीकु आहे। हाणे 4 चौक 16 न अचेव त अलॻि सां रफ़्ते करे वठिजो। 4 चौक 16, 1 मथे वियो, 4 ॾूं 8 1 9, 96 थी वियो। वरी ॾिसो 15 ज़रबिया 6। हाणे 15 ज़रबिया 6 घणो थींदो, नथो अचे, अलॻि सां करे वठंदासीं। 5 6 30, 3 मथे विया ऐं 90 थी वेंदो टोटल। ठीकु आहे। अच्छा, हाणे ॾिसो जोड़ छॾाईंदासीं, 80 + 96 ऐं +90। हाणे हे थी वेंदो 6, हे 8 ऐं 9 घणो थींदो, 17, 17 ऐं 9 घणो थी वेंदो, 26 मुंहिंजे ख़्याल में थींदो। 8 ऐं 8 9 9 18, 18 ऐं 8 26 थी वेंदो। हाणे हे थी वियो 266। ठीकु आहे। घणो थी वियो, 266 डिवाइडेड बाय 120। हे मां हथ जो दर्जो ठाहियो आहे, इन करे थोरो वॾा वॾा जेके आहिनि सो ज़रब ऐं वंड वारा आया आहिनि। बाक़ी जेके आहिनि, जेके तव्हांखे किताब में मिलियल हूंदा, उहे 16 हूंदा। ठीकु आहे। हाणे 2 जो खोड़ो हिन ते वेंदो 60 दफ़ो। ठीकु आहे। ऐं हिन ते घणा दफ़ा वेंदो, 1 दफ़ो, हिन ते 3 दफ़ा, हिन ते 3 दफ़ा। ठीकु थी वियो। हाणे असां ॾिसंदासीं को खोड़ो वञे थो, मुंहिंजे ख़्याल में कोई खोड़ो हिननि ते नथो वञे, सो इन करे इहो असांजो जवाबु आहे। हाणे हथ जो ठहियलु दर्जो हुयो। ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो, पोइ तव्हांखे अञा क्लियर थी वेंदो। जस्ट अ मिनट। अच्छा, हाणे मिसाल था वठूं, जेको तव्हांजी किताब में ॾिनल आहे, असां उहो दर्जो खणूं था। ठीकु आहे। हाणे ॾिसो, तव्हांजी किताब में जेको दर्जो ॾिनल आहे, उहो आहे 1/2 + 1/3 + 1/6। हाणे 3 अणपूर आहिनि। असां 2, 3 ऐं 6 जी एलसीएम कढी वठंदासीं। ॾिसो, 2, 3 ऐं 6। 2 जो खोड़ो 2 ते 1 दफ़ो, 3 ते न वेंदो, हिन ते 3 दफ़ा। ठीकु आहे। वरी 3 जो खोड़ो, हे 1, हे 1 ऐं हे 1। ठीकु आहे। हे थी वेंदो 2 × 6। इन जो मतिलबु आहे कटे सटे हिननि जी एलसीएम घणी ईंदी, 6 ईंदी। ॾिसो, हिन तरीक़े जो ईंदो। हाणे 6 जो खोड़ो पढ़ंदासीं, 1 ॾूं 2 ॾूं 4, 3 ॾूं 6। 2 जो खोड़ो 6 ते घणा दफ़ा वियो, 3 दफ़ा। उहो मल्टीप्लाए कंहिंसां थींदो, मथे सां, 3 ज़रबिया 1। ठीकु आहे। वरी 3 जो खोड़ो 6 ते घणा दफ़ा वेंदो, हिते ॾिसो विच में प्लस आहे त असां हिते प्लस ॾींदासीं। 3 जो खोड़ो 1 टिक टिक 2 टिक 6 2 दफ़ा वेंदो, उहो 2 मथे सां मल्टीप्लाए थींदो।
वरी छन जो खोड़ो छन ते हिकु दफ़ो वेंदो, हिते विच में ॾिसो प्लस आहे, मां प्लस ॾिनी, उहो हिकु कंहिंसां मल्टीप्लाई थींदो मथे सां, यानी 1 1 हिकु। हाणे हेठों 6 साॻियो, हाणे ज़रब छॾाईंदा, 1 ट्रिक ट्रिक 1 ॾूं ॾूं 1 1 हिकु। ठीकु आहे। हाणे असां ॾिसंदासीं 2 ऐं 3 5 ऐं 1 6 6 भाङे 6 अची वेंदो, छन जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो, हिन ते बि हिकु दफ़ो, असांजो 1 आंसर अची वेंदो। ठीकु आहे। अञा ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो, तव्हांखे अञा बिल्कुलु क्लियर थी वेंदो। ठीकु आहे। हाणे हे ॾिसो, मिसाल वठूं था पिया, असांजो दर्जो आहे 2/4 + 5/6 + 3/8 कयूंसि था। ठीकु आहे। हाणे हे 3 अण पूरा अची विया। असांखे ख़बर आहे जेके हेठियां आहिनि उन्हनि जी छा वठंदासीं, LCM वठंदासीं, 4 6 ऐं 8 जी LCM। ॿिनि जो खोड़ो 2 दफ़ा, हिन ते 3 दफ़ा, हिन ते 4 दफ़ा, ॿिनि जो खोड़ो हिन ते 1 दफ़ो, 3 ते न वेंदो, हिन ते 2 दफ़ा, ॿिनि जो खोड़ो हिन ते 1 दफ़ो, 3 ते न वेंदो, हिन ते 1 दफ़ो, 3 जो खोड़ो 1 दफ़ो। ठीकु आहे। हे थी वेंदो 2 ॾूं 4, 4 ॾूं 8, 8 ट्रिक 24 हिननि जी LCM अची वई। ठीकु आहे। हिननि टिनि जी LCM घणी अची वई, 24। हे असां 24 रखियोसीं। हाणे हेठियुनि जो खोड़ो हणंदा, मथनि सां मल्टीप्लाई कंदासीं। ॾिसो चइनि जो खोड़ो पढ़ो 24 ते घणा दफ़ा वेंदो, 6 दफ़ा, उहो 6 कंहिंसां मल्टीप्लाई थींदो, 2 सां, 6 × 2। ठीकु आहे। हाणे ॾिसो हिते विच में प्लस आहे, मां इन करे प्लस रखी, जेकॾहिं हिते माइनस हुजे त मां हिते छा रखां, माइनस रखां। हाणे छन जो खोड़ो वरी 24 ते पढ़ंदासीं, 1 6 6 2 6 12 3 6 14 4 6 24, घणा दफ़ा वियो, 4 दफ़ा, उहो 4 कंहिंसां मल्टीप्लाई थींदो, 5 सां, 4 × 5। हाणे 8 जो खोड़ो पढ़ंदासीं, 1 8 8 2 8 16 3 8 24, घणा दफ़ा वियो, 3 दफ़ा, उहो 3 कंहिंसां मल्टीप्लाई थींदो, 3 सां। ठीकु आहे। हाणे सिंपल जेके ज़रब आहिनि इहे छॾाईंदासीं, हेठों 24 साॻियो, मथों 2 6 12। हाणे ॾिसो हिन खे ज़रब कंदासीं, 5 चौक 20 + 3 ट्रिक 9। ॾिसो हाणे ज़रब छॾाइजी वई। हाणे छाजो वारो आहे, जोड़ जो वारो आहे। हेठों 24 अकेलो पियो आहे, कंहिंसां जोड़ कट थिए, कोई अथसि ई न। ठीकु आहे। हाणे ॾिसो 12 ऐं 20 घणो थींदो, 32, 32 ऐं 9 घणो थी वेंदो, मुंहिंजे ख़्याल में 41 थींदो। ठीकु आहे। 12 ऐं 20 32, 32 ऐं 9 41। हे असांजो छा आहे, आंसर आहे। छो जो मुंहिंजे ख़्याल में हिन खां वधीक सिंप्लीफाए न थींदो। आई होप तव्हांखे 3 अणपूरनि जी जोड़ अची वई हूंदी। हाणे जेकॾहिं इन में कट वारो हुजे हा, मिसाल वठूं था पिया, हे आख़िरी कट वारो आहे, हिते माइनस आहे। ठीकु आहे। त मां हिते ॾिसो हे प्लस वारो, हिते मां प्लस ॾियां, हिते छा ॾियां, माइनस, हिते बि छा ॾियां, माइनस। हाणे सिंपली छा थिए आहे, 12 ऐं 20 32 प्लस जो ऐं 9 माइनस जो, हेठों 24 रखी करे 32 मां 9 कट थी वञे, घणा बचनि, 2 हिकिड़ा वञनि, 7 ॿिया 23 बचनि, 23 भाङे 24 असांजो आंसर थी वञे, जेकॾहिं हिते माइनस हुजे हा। आई होप तव्हांखे प्लस ऐं माइनस वारो अची वियो हूंदो। हाणे तव्हांखे कुझु क्वेश्चन्स ॾियांव थो, इहे फटाफट करे ॾेखारियो, थोरो जीअं स्पीड हणो ऐं तकड़ में हलो। ठीकु आहे। हिकु प्लस वारो ॾियांव थो, हिकु माइनस वारो, इहो जल्दी में करे ॾेखारियो। थैंक यू सो मच।